माया किशोर स्वर्ण इसरानी लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जो राष्ट्रीय अधिवेशन ऊना में सफलतापूर्वक संपन्न थियो। हिन 2 ॾींहनि जे अधिवेशन में घणी ॻाल्हियूं थियूं, घणी चर्चाऊं थियूं। हिन जे पहिरें ॾींहुं देश जा केंद्रीय मंत्री श्री पुरुषोत्तम रूपाला जी आया। मुख्य अतिथि के रूप में हुननि सिंधी समाज की वाखाण कई। हिन सां गॾु घणेई स्थानीय विधायक ऐं सांसद भी हिन कार्यक्रम में आयल हुआ। हिन कार्यक्रम की जेकी मुख्य ॻाल्हि हुई उहा हुई हिन अधिवेशन में भारत के सभी प्रांतन के प्रमुखन जा चुनाव थिया। हुते ही राष्ट्रीय प्रमुख जो भी चुनाव थियो, जंहिंमें 5 साल का पोए वरी हिक बार पोए आगरा के श्री घनश्याम दास देवनानी के सभिन राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में चुनियो है। हिन सां गॾु ई अलाई ॿिया भी पदाधिकारी चुनिया विया आहिनि। सॼी ॻाल्हि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूं सां गॾु, ठहियल रहियो मूं सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। जयराम जी की जय साईं लीलाशाह। अज मां कमलेश मगनाणी अज ऊना में तव्हांखे वठी आयो आहियां। अज ऊना में श्री लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जो राष्ट्रीय अधिवेशन थी रहियो आहे, 39 राष्ट्रीय अधिवेशन। उन जो तव्हांखे झलकियूं ॾेखारंदासीं, पर मूंसां गॾु हींअर जेके उपस्थित आहिनि किशोर इसराणी जी। तव्हांखे ख्याल आहे कि हिननि जी सिंधी नॉलेज वारी हिकिड़ी चैनल आहे ऐं ॿी हिननि जी जेकी चैनल आहे किशोर स्वर्ण इसराणी, ऐं मुंहिंजी जेकी चैनल आहे सिंधी न्यूज़ एंड व्यूज़। अॼु असां ॿई गॾु थी करे हिकिड़ो कंबाइन वीडियो ॾियण वञी रहिया आहियूं। मां किशोर भाई खे चवंदुसि, किशोर भाई अॻियां वधाइनि। धन्यवाद कमलेश जी। दरअसल ही खूबसूरती ॾियण जी कोशिश कई वई है कि जेका भी पंहिंजा सिंधी भाउर आहिनि, चाहे वो कहिड़ो भी चैनल ॾिसनि असांजे ॿिन्हिनि जे चैनल मां, उन्हनि खे अॼु इहा लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जे राष्ट्रीय अधिवेशन की एक्टिविटी मिलणु घुरिजे। छोकी अॼु सभिनि खे ख़बर पवणी घुरिजे कि जो भारत जो जेको सभिनि खां वॾी पंचायत आहे लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत, उन जी जेकी राष्ट्रीय अधिवेशन आहे उन जी जानकारी हर किसी के ताणी पहुचे। छोकी हर पंचायत पंहिंजे स्तर ते कमु करे पई, लेकिन जेका लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत कमु करे पई उन्हनि जी खूबी, उन्हनि जी ख़ासियत भी सभिनि ताणी पहुचणी घुरिजे। त हिन जो प्रयास करण जी कोशिश कई वई आहे। त अचो अॼु शुरू था करूं हिन अधिवेशन जी हिकु एक्टिविटी जी झलकी तव्हांखे ॾेखारण जी कोशिश था करूं। ऊना शहर में जेको हुते सॼो भारत देश गॾु थियो आहे, सॼे भारत देश जी सभिनी शहरनि मां, सभिनी प्रांतनि मां हिते भाउर हिते आया आहिनि, हिन अधिवेशन में अची करे शामिल थिया आहिनि। अॼु 39 अधिवेशन थी रहियो आहे ऐं 39 अधिवेशन जो अॼु ॿियो ॾींहुं यानी कि अॼु फाइनल ॾींहुं आहे। ऐं ऊना शहर में जेको टाउन हॉल आहे, जेको उतां जो सभिनी खां वॾो में वॾो हॉल आहे, उते सभु व्यवस्थाऊं कई वयूं आहिनि। माण्हुनि जे रहण जी सगवड़ता कई वई आहे, व्यवस्था कई वई आहे। भोजन जे लाइ स्पेशली सॼो हिकिड़ो ग्राउंड आरक्षित कयो वियो आहे। ऐं हिन अधिवेशन में देश जा जेका असांजा केंद्रीय मंत्री आहिनि श्री पुरुषोत्तम रूपाला, हू कल आया मुख्य अतिथि के रूप में। ऐं हुननि हिते कार्यक्रम जो उद्घाटन कयो ऐं सिंधी समाज जी घणी घणी बुरी बुरी प्रशंसा कई, वाखाण कई। ऐं हिन तरीक़े सां हिन जेको अधिवेशन जे पहिरीं सत्र में यानी प्रथम ॾींहुं जेको आहे, घणी हिते जा जेका स्थानीय सांसद ऐं विधायक सां गॾु घणी हस्तियूं भी हिन में शामिल थी हुयूं। जय झूलेलाल। त पहिरें ॾींहुं जेको अली सुहिणो ॾींहुं रहियो ऐं सभिनि जो आदर सत्कार सां गॾु हिकु जेका भाउर आया, सभिनि पंहिंजी पंहिंजी जेकी भावनाऊं बि रखियूं, पंहिंजा सुझाव बि ॾिना। त हिन प्रकार सां पहिरियों ॾींहुं जेको आहे हुननि एक्टिविटी में गुज़रियो। हीअ असांजो सम्मेलन खे तॾहिं असां सफलो सम्झंदासीं जॾहिं असांजा जेका कुरीवाद, दूषण जेका प्रवृत्ति रही आहिनि उनखे असां पूर्ण कक्षा ते नाबूद करे सकूं। अच्छा कमलेश भाई, हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायो कि जेको अॼु जो कार्यक्रम आहे, जंहिंजो अॼु फर्स्ट सेक्शन हो यानी पहिरीं सत्र हो, पहिरियों ॾींहुं हो, त हिन ॾींहं में तव्हां कुझु अहिड़ी छा ख़ासि ॻाल्हि कई कि मुख्य अतिथि खे घुरायो, उन जे बारे में भी तव्हां मूंखे जानकारी ॾियो। किशोर भाई, अॼु असां लाइ गौरव जी ॻाल्हि आहे कि 39 मो हीअ पंहिंजो राष्ट्रीय अधिवेशन हो ऐं भारत सरकार जा केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला जी अॼु हिते उपस्थित रहिया हुआ, जंहिं वॾी तादाद में पंहिंजे सिंधी समाज खे संबोधियो ऐं समाज के जेकी पंहिंजे समाज जी जेकी हिकिड़ी सुञाणप आहे ख़ासि राष्ट्रीय तौर ते। छो कि पाण इलाही संघर्ष कयो आहे, पाण लड़ाई कयूं, पाण योद्धा आहियूं। उन्हनि ॻाल्हियुनि ते उन्हनि पंहिंजे अतिथि पंहिंखे हिमथाऊं आहे ऐं ख़ूब शुभकामनाऊं ॾिनई आहे किशोर भाई।
त हिन सां गॾु ई ॿुधायो छा हिते जा स्थानीय सांसद या स्थानीय विधायक बि छा हिन में सम्मिलित थिया हुआ? किशोर भाई हिते सांसद जेका आहिनि उहे उपस्थित रहिया हुआ ऐं पूर्व विधायक उपस्थित रहिया हुआ ऐं भाजपा जा गणमान्य आगेवानो उपस्थित रहिया हुआ अने उन्हनि हीअ जेकी सिंधी समाज हिकिड़ो मुट्ठी पर मुट्ठी खां बि चवंदा आहिनि चपटी जेतिरो सिंधी समाज आहे बराबरि आहे उन्हनि जी सॼे राष्ट्रीय स्तर ते जॾहिं ही सम्मेलन थियो न त उन्हनि जी इलाही वॾे पैमाने ते उन्हनि नोंद वरिती आहे किशोर भाई। घणी सुठी जानकारी मुंहिंजे साथी ॾिनी आहे ऐं हिन पूरे अधिवेशन जी मां ख़ासि जेकी झलकियूं आहिनि तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि पियो करां ऐं हिन प्रकार सां मुंहिंजी हीअ सभिनि खे अपील आहे जेको हिन चैनल खे ॾिसे पियो त उहा चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे ताकी हीअ जेकी ख़बर आहे तव्हांखे हर अपडेट तव्हांखे तुरंत मिली वञे छोकी असांजो उत्साह वधण लाइ तव्हांजो लाइक कमेंट शेयर करण सां गॾु सब्सक्राइब करण बि ज़रूरी आहे त जुड़ियल रहियो मूंसां गॾु ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसे न रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। ऑल ओवर इंडिया लेवल पंहिंजी सिंधियुनि जूं 6 पंचायतूं आहिनि उनमें 2 पंचायतूं अहिड़ियूं आहिनि ये ऑल ओवर इंडिया लेवल ते संगठित आहिनि उनमें ख़ासि करे हिकिड़ो लाड़ समाज हिकिड़ो भानुशाली समाज ऐं हिकिड़ो खत्री समाज। अॼु अधिवेशन जो आख़िरी ऐं ॿियो ॾींहुं आहे त हिन में बि कुझु ख़ासि ॻाल्हि थियण वारी आहिनि। त हॉल जे अंदरि पाण अची रहिया आहियूं जेको टाउन हॉल आहे हिते इहो जेको सॼो प्रोग्राम हली रहियो आहे सुबुह खां वठी ऐं कल्ह खां वठी ईअं चई सघिजे ॾाढो सुठो भव्य हॉल ऊना में ऐं भव्य व्यवस्था कई वई आहे हिते जा जेके सेवादारी आहिनि ऊना जा उन्हनि खे धन्यवाद आहे सॼी पंचायत तरफ़ां। मूं ॾिठो आहे कि हिते दरअसल काफ़ी ख़ूबसूरती ॾियण जी कोशिशि कई आहे ऐं हिते चित्रकारी जे रूप में इहे पोस्टर्स आहिनि ऐं कुझु हिते जेका आहिनि जेका हिते जा भाउर आहिनि उन्हनि पंहिंजा मैसेज ॾियण जी बि कोशिशि कई आहे। तव्हांखे ॿुधायां कि हॉल सुबुह खां वठी खचाखच भरियल आहे हॉल में बीहण जी बि जॻह कान्हे तव्हां अंदरि जी साइड में ॾिसंदा त हेॾी वॾी संख्या में पंहिंजो सॼो लाड़ाई समाज लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जा सभई अलॻि अलॻि शहरनि जा सभई भाउर हिते आया आहिनि ऐं अची करे हिते पंहिंजो बहिरो वठी रहिया आहिनि। जेको ही राष्ट्रीय अधिवेशन थींदो आहे हिन सां गॾु ई कुझु जेका आहिनि जेका अलॻि अलॻि भारत जा प्रदेश आहिनि उन प्रदेशनि जो बि चुनाव थींदो आहे यानी कि प्रदेश कार्यकारिणी गठित थींदी आहे त पंहिंजे साथी खे चईंदुसि कि हितां खां ई गेट ताईं पहिरें अंदरि जो हिकु बार दृश्य ॾेखारण जी कोशिशि करनि कि अंदरि जेको दृश्य हले पियो हिन में छा आहे कि प्रदेश कार्यकारिणी जा जीअं चुनाव हूंदा आहिनि त हिन में मध्य प्रदेश सौराष्ट्र गुजरात ऐं उत्तर प्रदेश जा जेका बि ॿिया प्रांत आहिनि हिन में जो पूरी तरीक़े सां चुनाव थींदा आहिनि त अलॻि अलॻि प्रांतनि जा प्रांत प्रमुख चुनिया वञिबा आहिनि ऐं हिन में घणेई प्रांतनि जा जेका चुनाव आहिनि उहे थी चुकिया आहिनि। अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जे 39 राष्ट्रीय अधिवेशन में जेका हिन बार ख़ासि ॻाल्हि थी उहा इहा थी कि आगरा जा श्री घनश्याम दास देवनानी हिकु बार वरी राष्ट्रीय अध्यक्ष चुनिया विया आहिनि। तव्हांखे ॿुधायां कि हिन खां पहिरीं बि उहे 2 बार राष्ट्रीय अध्यक्ष रही चुकिया आहिनि। 2016 में जॾहिं शेरा में राष्ट्रीय सम्मेलन थियो तॾहिं हुन दौरान श्री भागचंद कालूभाई सुखमाणी जी राष्ट्रीय अध्यक्ष ठहिया वरी हिकु बार पोइ वरी इहे चांस श्री घनश्याम दास देवनानी जी खे मिलियो आहे। जयराम जी की जयराम जी की
ऐं लीलाशाह महाराज भाउरनि जे आशीष सां जेका अॼु तव्हां वटि ज़िम्मेदारी सौंपी आहे त मां तव्हां भाउरनि सां वाइदो थो करियां त हिन ज़िम्मेदारी खे दिलि सां निभाईंदुसि। आगे की कार्रवाई चालू करता जो मूं वटि आहे हिकु सम्मेलन पुष्कर, हिकु सम्मेलन यूपी, हिकु सम्मेलन हथोड़ा। मूंखे भाउरनि चयो आहे नाला मां खूब ॿुधाईंदुसि। हिकु हथोड़ा, हिकु पुष्कर, हिकु मथा। हा माछो उते भी भगवान पशुपति याद आए वहाँ सभी भारत के तीर्थ कराएंदुसि। भाउरनि जीता है, साईं जीता है। मां दिल्ली तो बात ॿुधायां मुंहिंजी बिल्कुल भी इच्छा कोन हुई पर कुटिया ते जेॾी महिल वियासीं हरिद्वार गोधरा में त बसि हुतां आदेश थियो ऐं मां मना कोन करे सघियुसि। साईं जी जीता है तो भाउरनि जी जीता है। अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जो 39 सम्मेलन में जेके नवा पदाधिकारी चूंडजी करे आया उन जा नाला हिन मुताबिक आहिनि। राष्ट्रीय अध्यक्ष तरीके श्री घनश्याम दास देवनाणी आगरा वारा, इन खां पोइ राष्ट्रीय उपाध्यक्ष तरीके ऊना जा श्री पप्पू भाई सोमजाणी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तरीके शहरा वाला रूपचंद सेवकाणी जी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तौर मंदसौर जा श्री ललित कोटक जी, राष्ट्रीय महासचिव श्री अशोक कुमार रावल अहमदाबाद वारा, बालासिनोर वारा श्री कांतिलाल उमलाणी जी राष्ट्रीय सचिव तरीके, श्री रामचंद खत्री जी मथुरा वारा राष्ट्रीय सचिव तरीके, श्री लीलाधर नारवाणी बड़ौदा वारा राष्ट्रीय सचिव तरीके, भावनगर वारा श्री दिलीप भाई जोबनपुत्रा राष्ट्रीय सचिव तरीके, गोधरा वारा राजू भाई लालवाणी राष्ट्रीय सचिव तरीके, सूरत वारा देवीदास कोटक राष्ट्रीय कोठा अध्यक्ष तरीके, बड़ौदा वारा श्री जेठाभाई कारिया राष्ट्रीय ऑडिटर तरीके, गोधरा वारा श्री दयाल भगत जी राष्ट्रीय संगठन मंत्री तरीके। इन खां सवाइ जेकी राष्ट्रीय युवा टीम पिण हिन भेरे ठाही वई आहे उन में राष्ट्रीय युवा अध्यक्ष तरीके जामनगर वारा श्री अनिल मंगलाणी अध्यक्ष थिया आहिनि। उन सां गॾु गॾु महासचिव तरीके भावनगर वारा श्री कमलेश मगनाणी, गोंडल वारा महेश सोनैया, इन्हनि ॿिन्हिनि जी महासचिव पद ते निमणूक थी आहे। ईअं राष्ट्रीय टीम जी युवा ऐं मुख्य टीम जेकी आहे पंहिंजी उन्हनि ॿिन्हिनि टीमुनि जी निमणूक थी आहे। मां किशोर सोन इसरानी और अॼु लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जे अखिल भारत जा जेका इहे राष्ट्रीय अधिवेशन थियो आहे हुनमें हिकु बार पोइ वरी असांजा जेका दिलि जे क़रीब रहण वारा असांजे उत्तर प्रदेश ही नहीं बल्कि पूरे भारत जे दिलनि ते राज करण वारा असांजा माननीय श्री घनश्याम दास देवना जी उन अॼु राष्ट्रीय अध्यक्ष चुनिया विया आहिनि ऐं हिन जे बारे में ॿी घणी जानकारी मां तव्हांखे ॾींदो रहियो। किशोर इसरानी, जयराम जी की, जयराम जी की, जयराम जी की। बार युवाओं में भी काफ़ी जोश आई उत्साह ॾिसण लाइ मिले पियो क्योंकि पूरे देश भर में हिन समय युवा मंडल भी एक्टिव थी चुकियो आहे ऐं राष्ट्रीय प्रांतीय ऐं शहर स्तर ते उनजी संगठन भी जेका आहिनि घोषित थी चुकिया आहिनि। त हिन प्रकार सां पंहिंजी जेकी लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत आहे उहो उनजी जेकी एक्टिविटी आहे उहा हली पूर्ण रूप सां ठहियलु आहे। असांजा घनश्याम दास रूपचंद सेवकाणी, पप्पू भाई सोमजाणी, लाड़ी लोहाणा मंडल जो प्रमुख चुनियो विया इन बदल सभिनी भाउरनि जो खूब खूब धन्यवाद। असांजा लाभूभाई गुरु समाज जा गुरु चवाई असांजा सौराष्ट्र प्रांत में मुंहिंजा प्रमुख उन्हीं जो खूब आभार मनाते। जयराम जी। हर शहर में दौरा करियो, सामाजिक मंडल जी रचना करियो, आयुष्मान कार्ड ठाराए माण्हुनि जा, आयुष्मान कार्ड ठाराए जंहिंमें 5 लख रुपए की गवर्नमेंट पारां मेडिकल सहायता मिलंदी आहे। हिकिड़ो कमु इहो आहे, हिकु कमु ॿियो आहे। तव्हां नौजवान आहियो, जेॾी महिल कंहिं विधायक खे चओ रस्ता रोड वञो, हिनमें हिकु आवश्यकता आहे आय प्रमाण पत्र, भई तव्हांजी आमदनी केतिरी आहे। ॿी आवश्यकता आहे आधार कार्ड जी। तव्हां हुनखे
बैंक अकाउंट तव्हां अगर ये टे शयूं ॾींदा आयुष्मान कार्ड ठाराईंदा त असांजे भाउरनि खे मेडिकल सहायता जी तत्काल ज़रूरत पवंदी आहे। हर जिले में अहिड़ा के हॉस्पिटल हूंदा आहिनि जिन में आयुष्मान कार्ड मान्य हूंदा आहिनि। ॿिए नंबर ते सीनियर सिटीजन सहायता असां वटि 1500 रुपया आहे, तव्हां वटि 1000 आहे, असां वटि 1500 रुपया आहे। उनमें ॿियो आहे विधवा फंड 1200 उहो आहे। जे तव्हां माताउनि जा भाउरनि जा ठाराईंदा उनमें ठाराइण में ज़रूरु लॻंदो आहे कि 1500 रुपया लॻंदा आहिनि। को वकील हूंदो आहे हुनजो, को जेको जांच करणु ईंदो आहे 500 रुपया वठंदो आहे। ये ॿ कम करियो असांजे समाज खे लाभ मिलंदो। अखिल भारत लाड़ी लुवाणा सिंधी पंचायत जा जेका हींअर नया पूरे राष्ट्र जा पूरे देश जा युवा अध्यक्ष चुनिया विया आहिनि अनिल बंगलानी जी जामनगर खां असां कंदा आहियूं। त तव्हां ॿुधायो युवाउनि खे तव्हां कहिड़े ढंग सां जोड़ींदा? युवाउनि खे जेतिरो थिए एतिरो वधीक सक्रिय कंदासीं। ब्लड डोनेशन कैंप, थैलेसीमिया कैंप, तंहिंखां पोइ आयुष्मान कार्ड जो जेको बि आयोजन थिए उहो रखंदासीं। एजुकेशन ट्रस्ट में बि असां जेतिरो थिए एतिरो फंड, जीअं एतिरो वधीक फंड और गॾु कंदासीं। हिन खां सवाइ समाज जी जेकी बि सेवा हुजनि उन सेवा में असां गॾु रहंदासीं। अच्छा, हिन में हिकु ॿी ॻाल्हि है कि जेका असांजा नया राष्ट्रीय अध्यक्ष ठहिया आहिनि श्री घनश्याम दास देवनानी जी, उन्हनि तव्हांखे सरकारी योजनाऊं बि आहिनि, उन्हनि जो लाभ बि तव्हांखे समाज खे ॾियण जी ॻाल्हि कई आहे। त हिन विषय में बि तव्हां कुझु क़दम खणंदा? 100% ज़रूरु। असां जीअं असांजा वडील जे मार्केट जेको बि असांखे मार्गदर्शन ॾिनो आहे उन हेठि असां कमु कंदासीं। न उन वडीलनि सां गॾु ई रही करे असांखे कमु करिणो आहे। ऐं नौजवान मंडल सभु असां गॾु इकट्ठा थी करे सभु गॾु थी करे सभु अॻियां कमु। धन्यवाद अनिल जी। ऐं अहिड़ी न्यूज़ लाइ तव्हां असां सां जुड़ियल रहियो। सां गॾु हिते किशोर इसरानी जी आहिनि, इन्हनि जूं 2 चैनलूं आहिनि ऐं उहे बि ॾाढी लखनि में उन्हनि जा व्यू ईंदा आहिनि। किशोर जी धन्यवाद कमलेश जी। जीअं सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ ते त तव्हांखे स्वामी लीलाशाह महाराज जी वाणी ऐं पूरे देश भर जा पंहिंजा जेका कुटियाऊं आहिनि, आश्रम आहिनि, धर्मशालाऊं आहिनि, उन्हनि जी जानकारी त मिले नी। लेकिन मुंहिंजो जेको चैनल आहे किशोर स्वर्ण सच्ची बात, उन ते तव्हांखे घणेई प्रेरक वीडियो मिले न ऐं सिंधी वीडियो मिले न। हिन सां गॾु हिकु सिंधी चैनल आहे जंहिंमें सिंधी लैंग्वेज, सिंधी ॿोली में ई पंहिंजा समाचार ईंदा आहिनि, जंहिंजो नालो आहे सिंधी नॉलेज। त हिननि ॿिन्ही चैनल के ऐं सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ के बि तव्हां सब्सक्राइब करजो, इनखे लाइक करजो, कमेंट करजो ऐं शेयर करजो। त पंहिंजे पूरे सिंधी परिवारनि ताणी हीअ 2 चैनल पहुचाइजो जंहिंमें तव्हांखे हीअ वीडियो त मिले नी, अॻियां बि सिंधी समाज जी हर वीडियो मिले नी। संत श्रोमणी स्वामी लीलाशाह महाराज की जय। अहवाल सभई जो थैंक यू। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।